ISPR मूजिब उत्तर वजीरिस्तान के इलाके मीर अली में दहशतगर्दन सिक्योरिटी चेक पोस्ट ते हमलो किया। दहशतगर्दन बारूद से भरल गाड़ी चेक पोस्ट से टकराई। धमाकेदार मवार से भरल गाड़ी चेक पोस्ट से टकराइण बाद जोरदार धमाको थियो ऐं आपघाती हमला किया गया। आपघाती हमलन के नतीजे में इमारत जो एक हिस्सो किरी पियो, जंहिंजे नतीजे में 5 जवान शहीद थी विया। ISPR मूजिब आपघाती हमलन खां पोइ लेफ्टिनेंट कर्नल काशिफ जी अगवाणी में ऑपरेशन करे 6 दहशतगर्दन के जहनम रवानो कियो वियो। फायरिंग जी डेवट में लेफ्टिनेंट कर्नल काशिफ ऐं कैप्टन अहमद बदर शहीद थी विया। ISPR मूजिब मारिजी वियल 39 सालनि जे लेफ्टिनेंट कर्नल काशिफ जो तालुक कराची ऐं 23 वरहनि जे कैप्टन मोहम्मद अहमद बदर जो तालुक तिल्ला गैंग सां आहे। ISPR मूजिब ॿियनि शहीदनि में हवालदार साबिर, नायक खुर्शीद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सजाद शामिल आहिनि। ISPR मूजिब साबिर जो तालुक ज़िले खैबर, शहीद नायक खुर्शीद जो तालुक लकीमुरवत, शहीद सिपाही नासिर जो तालुक पेशावर, शहीद राजा जो तालुक कोहाट ऐं शहीद सजाद जो तालुक एबटाबाद सां आहे। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दन जूं पाड़ूं पटण लाइ पुरज़म आहे। असांजे बहादुर सिपाहियुनि जूं कुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक सघारो कनि थियूं।